नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी जे नेशनल हाईवे ते दुकान तां नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते 5,15,000 रुपया फुर करे फरार थी विया आहिनि। वाक़े जो पुलिस खे इतला कयो वियो। घोटकी जे नेशनल हाईवे ते गाज़ी होटल भरिसां ॿिनि मोटरसाइकिलनि ते सवार नामालूम हथियारबंद अल फरीद इंजीनियरिंग वर्कशॉप जे मालिक फौज़ेब पुट मोहम्मद शबीर आराई खे हथियारनि जे ज़ोर ते यगमाल बणाए 5,15,000 रुपया फुर करे फरार थी विया आहिनि। वाक़े जो पुलिस खे इतला कयो वियो। इन मौके ते दुकान मालिक फौज़ेब आराई मीडिया आॾो एहतजाज कंदे दाहींदे चयो त मां घोटकी जे मीज़ान बैंक मां 5,15,000 रुपया कढाए दुकान ते अची रहियो हुअसि त नामालूम फौरन हथियारनि जे ज़ोर ते दुकान अॻियां तशदुद करण बाद पैसा फुरी फरार थी विया आहिनि। SSP घोटकी समेत वसवारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयां थो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।